अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों सां शेयर कंदा हलूं। इस्लाम दुश्मन शरपसंद ज़हन रखंदड़ भारत जी सियासी पार्टी बीजेपी पारां आकाए दो जहां अहमद मुजतबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में कयल गैर इख़लाक़ी हरकतुनि खां पोइ उलमाए पाकिस्तान पारां अॼु सॼे मुल्क में जुमे नमाज़ खां पोइ एहतजाजी मुज़ाहिरा करे रैलियूं कढी वियूं, जॾहिं त डिस्ट्रिक्ट टंडो अलायर जे यूसी मिशन वडी में मेन बाज़ार खां एहतजाजी रैली कढी शहीद बेनज़ीर चौक ताईं इख़्तिताम कई वई। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त शरपसंद भारत हरकतुनि खां बाज़ अची वञे, इस्लाम मुखालिफ़ दुश्मन के कंहिं बि सूरत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़नि खे कंहिं बि सूरत में माफ़ नथो करे सघिजे। अॻुवाणनि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त भारत जे सफ़ीर खे फौरी तौरु मुल्क बदर कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिशन वडी न्यूज़।